हिन दुनिया में पहिरियों आयो निमरूद, निमरूद खां बाद आयो फिरौन, ऐं फिरौन खां बाद आख़िर में आयो यज़ीद। जेकॾहिं असां रुगो सिंध जी ॻाल्हि कयूं त जेकी सिंध आहे उन में कहिड़ो माण्हू आहे जंहिंमें इहे टई ख़ासियतूं आहिनि, निमरूद वारियूं, फिरौन वारियूं ऐं यज़ीद वारियूं। त असांखे कंहिं दिमाग़ ते ज़ोर ॾियण जी ज़रूरत न आहे, असांखे सिंध में आसानी सां जवाबु मिली सघे थो। सिंध में जेको आसिफ़ अली ज़रदारी आहे उहो न सिर्फ़ु सिंध जे लाइ निमरूद साबित थियो आहे, न रुगो फिरौन साबित थियो आहे, पर उहो यज़ीद साबित थियो आहे। उन जे करे जो सिंध कॾहिं पाणी जे लाइ सुके थी पई, ज़मीनूं घेरावादनि ऐं कॾहिं वरी जेकॾहिं बरसाति थिए थी त हीअ शहर आहे। ॾिसो कहिड़ो नुक़सानु थी रहियो आहे। ग़रीबनि जूं जायूं आहिनि। कुझु ॾींहं पहिरियों असां हिते वीडियो रखियोसीं त बाबा इहे असांजो पाणी निकाल कराए वञे, ग़रीब रस्तनि ते माण्हू बीठा आहिनि, माण्हुनि खे लंघण लाइ जाइ कोन्हे का, माण्हू खाधे पीते लाइ परेशान आहिनि। हीउ रस्तो ॾिसो, हीउ रस्तो, हाणे हीउ ॾिसो आसरदारी मां तोसां मुखातिब आहियां। हीअ जेके माण्हू वञनि था इहे कंहिंजी औलाद आहे, हितां के औरतूं बि वञनि थियूं। जेकॾहिं बेनज़ीर साहिब लाइ बख्तावर आहे त ॿी औरतुनि लाइ बि उनजी धीउ बख्तावर आहे। जेकॾहिं ॿियो कोई औरत निकिरे थी, पाचा मथे करे निकिरे थी, आस पास जेतिरी तव्हांजी इज़त प्यारी आहे ओतिरी बि औरतुनि खे बि पंहिंजी इज़त ओतिरी प्यारी आहे। उहे औरतूं हितां पाचा मथे करे, चेल ताईं पाचा मथे करे, गोॾनि ताईं पाचा मथे करे त निकिरनि थी पियूं। पर ज़रदारी माफ़िया खे, पीपुल्स पार्टीअ खे, DC लाड़कानो खे, AC लाड़कानो खे ज़रो शर्म न आहे, ज़रो हया न आहे, ज़रो गिरत न आहे जो हीउ पाणी निकाल कराइनि। पोइ परे पासे न ॾिसी रहिया हुता माण्हू जेके आहिनि पंहिंजी मदद पाण त पाणी निकाल कराइनि था, ऐं हिन तरफ़ मुंहिंजे हीउ मूं जनरेटर हलायो आहे जेको पाणी असां पाण कढायूं पिया। हीउ जेको हीउ माण्हू अचे थो अटे जी लप खयूं पंहिंजे जनरेटर ते, इनजी इहो बि पंहिंजे माउ खे ओतिरो ई प्यारो आहे, उहो बि पंहिंजे पीउ खे एतिरो ई प्यारो आहे जेतिरो ज़रदारी तोखे पंहिंजे बिलाल पूरो प्यारो आहे। हिननि जे माण्हुनि खे हिननि जा वारिस निंदर कान आहिनि। हीअ अमीर सिंध जा अमीर माण्हू आहिनि, पर तुंहिंजी बदमाशी जे करे, तुंहिंजे ॾाढ जे करे, तुंहिंजे ज़ुल्म जे करे हीअ गधे दुग लाइ परेशान आहिनि, मानी लाइ परेशान आहिनि, खाधे पचाइण लाइ परेशान आहिनि, जॻह बचाइण लाइ परेशान। DC लाड़काने हिन वक़्तु शर्म न आयो आहे। 11 कॉलोनी जेके असांजी कॉलोनी आहे, हैदरी टाउन UC 5 आहे, हितां जो चेयरमैन जेको आहे असलम मुगेरी, मुनवर लोर, हिन वक़्तु ज़ाहिर न आहिनि। तेरा 1.5 महीने खां पहिरियों दर दर ते पिनण लाइ अचनि पिया वोट वठण, पर हींअर हिन वक़्तु ताईं को ज़ाहिर न थियो आहे। माण्हू बेयारो मददगार वेठा आहिनि, हिन दुकाननि में झुपड़ियूं हणी वेठा आहिनि, हिन सिर लिकाए वेठा आहिनि। इहे पंहिंजूं हाजतूं कीअं था पूरियूं कनि, इहे पंहिंजो खाधो कीअं था पचाइनि। DC लाड़काने खे ॿिए सभिनी खे, न रुगो DC पर बिलावल ज़रदारी जॾहिं कल्ह हिते आयो त हुनखे 4 साफ़ सुथरा रोड ॾेखारे करे रवानो कयो वियो। सो हाणे मां तव्हांखे ॾेखारियां त पाणी जी गहराई केतिरी आहे। जिते मां मौजूदु आहियां हिते माण्हुनि जा जेके पेर आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि पाणी मां गुज़र करे करे करे। हीअ रस्तनि में ॾिसो, हीअ ॾेखारियो, हीअ ॾेखारियो, हीअ माण्हुनि जो जेको आहे घोड़नि खां वधीक पाणी वञे थो पियो, त औरतूं बि गुज़र कंदियूं वञूं। पीपुल्स पार्टी जी क़यादत खे, असलम मुगेरी खे, मुनवर लोर खे, तारिक मंसूर चांडे DC खे को ज़रो शर्म न आहे, को हया न आहे। हीअ ॾिसो, हीअ माण्हुनि जी जेके जायूं आहिनि किरनि थियूं पयूं, उन्हनि खे जेके थुणियूं उनखे बचायो वियो आहे। हीअ हिन तरफ़ जेके माण्हू आहिनि पंहिंजी मदद पाण तहत हज़ारे रुपयनि जो ख़र्च करे जेको आहे सो पंहिंजा मोट हलाइनि था पिया, पाणी निकिरनि था पिया, गोॾे जेॾो पाणी आहे। हीअ घर किरनि था पिया, हीअ घर टोटल जेके आहिनि वही छॾिया आहिनि, मथां हुनजी छितियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि, तमामु घणो नुक़सानु थियो आहे। हीअ माण्हू टपड़ियूं रिलियूं टंगी पयूं हिते, पर पीपुल्स पार्टी जी क़यादत DC लाड़काने खे, AC लाड़काने खे को बि ज़रो शर्म आया न। हीअ ॾिसो हिन तरफ़, हीअ ॾिसो हीअ सूरत हाल जेके आहे तमामु घणी ख़राबु आहे सॼे इलाइक़े जी। हीअ त रुगो असां हुन जाइ ते बीठा आहियूं जिते असांखे पहुची सघूं था पिया, पर हेॾे जेको इहो रस्तो नज़र अचे थो इन खां हेठि चेल जेतिरो पाणी, छतियुनि जेतिरो पाणी आहे, हेठां वारा इलाइक़ा आहिनि। पर पीपुल्स पार्टी जी क़यादत या ॿी का कंहिं बि धुर हे सारण नदी आहे, माण्हू कीअं था अचनि पिया। ऐं हीअ ॾिसो, हीअ साॻी जाइ ते आहे, हीअ ॾिसो, हीअ साम्हूं मस्जिद नज़र अचे थी पई। ऐं जेके हीअ माण्हू आहिनि कीअं पंहिंजो हितां निकिरनि था पिया, कीअं शहर वञनि था, कीअं खाधो पीतो पचाइनि था। हीअ ॾिसो घिटियूं जेके आहिनि मुकमल तौर ॿुॾी आहिनि, माण्हू हथ पंहिंजे मथे खणी बीठा आहिनि, चिंकियूं फाथियूं बीठियूं आहिनि, गाॾियूं हीअ सॼी जायूं ख़तमु थियनि थियूं पयूं। हीअ घिटी ॾिसो सॼी ॿुॾी वई आहे। ऐं हीअ त अञा कुझु न आहे, हिन जॻहियूं जेको इहो आहे त होॾे माण्हू वञी कोन थो सघे पियो, माण्हू वटियूं वठी गुज़र सफ़र कनि था पिया। पर पीपुल्स पार्टी या DC ऐं AC लाड़कानो रुगो VIP रोड ताईं महदूद आहिनि, उन्हनि जे लाइ लाड़कानो सिर्फ़ु VIP रोड आहे। पर ॿिए न, लाड़कानो रुगो VIP रोड न आहे, लाड़कानो यार मोहम्मद कॉलोनी बि आहे, लाड़कानो लोअर कॉलोनी बि आहे, लाड़कानो भैंस कॉलोनी बि आहे, नज़र बि आहे, OPF बि आहे, ॿिया इलाइक़ा बि लाड़काने में हिसो आहिनि, उते बि तव्हां वोट वठंदा आहियो।